पाणी ते गाॾी हलाईंदड़ इंजीनियर आगा वखार ते ज़िंदगी तंग, मुल्क छॾण जो फ़ैसिलो। पाणी ते गाॾियूं हलाइण समेत मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट ॾिना, सरकार रुगो तजुर्बा कराया, 15 मिंटनि में ₹1 न ॾिनो। आगा वखार जूं मीडिया सां ॻाल्हियूं। ज़मीनूं खपायम, ज़ाल जा ज़ेवर बि विकिरो करे किटूं ठाहियूं। खुर्शीद शाह जान छॾाई त मां माफ़िया वारो मजबूर आहियां, दॿाउ में आंदो वियो। चोरियुनि, धाड़नि ऐं गैरकानूनी हथियार रखण जा केस दाख़िल कया विया। नौकरी बि ख़तमु कई वई। कराची सेंट्रल जेल, खैरपुर जेल, थाणो बुला खान, नूरियाबाद ऐं ॿियनि जेलनि में क़ैद कयो। 2 साल क़ैद जी सज़ा आई। स्पॉन्सर कंदड़ कंपनियुनि खे बि रोकियो वियो। केतिराई भेरा घरवादनि समेत आपघात करण जो फ़ैसिलो कयो। जेलनि में टॉर्चर सीलुनि में रखियो वियो। ॼण धाड़ेल हुजां। अखियुनि ते पटियूं ॿधी 10-10 ॾींहं नंढड़ी कोठड़ी में रखियो वियो। आगा वखार जी बोल सिंध न्यूज़ सां गुफ़्तगू। संदसि मज़ीद छा चवणु आहे? हाणे एसी लोड हलाए गुज़र सफ़र कंदो आहियां। तंग